बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काब वल कुरानिल मजीद बल अजीबु अन जाअ मुनज़िर मिनहुम वक़ालल काफ़िरून हाज़ा शैउन अजीब अइज़ा मितना व कुन्ना तुराबन ज़ालिका रज्उन बईद क़द अलिमना मा तनक़ुज़ुल अर्ज़ु मिनहुम व इंदना किताबुन हफ़ीज़ बल कज़्बू बिलहक़्क़ि लम्मा जाअहुम फहुम बिअमरिन मरीज अफ़लम यंज़ुरू इलस समाइ फ़ौक़हुम कैफ़ बनयनाहा व ज़य्यननाहा व मा लहा मिन फ़ुरूज वल अर्ज़ मददनाहा वअल्क़ैना फ़ीहा रवासिय व अंबतना फ़ीहा मिन कुल्लि ज़ौजिन बहीज अला बाजारे मेहरबान जे नाले सां शुरू काब सगोरे क़ुरान जो कसम भल के न ॻाल्हि करे अजब में ब्याई त उन्हनि वटि उन्हनि मां हिकु ढिजारी ईंदड़ आयो पोइ काफ़रनि चयो त हीअ अजब ॻाल्हि आहे भला जॾहिं मरंदासूं ऐं मिटी थींदासूं वरी जीअरो थी उथियण अक़ल खां परे उन मां जेकी ज़मीन घटाईंदी आहे तो बेज़क जातो वतो असां वटि हिफ़ाज़त रखंदड़ किताब आहे बल्कि सचो दीन जॾहिं वटन आयो त उनखे कूड़ जाताऊं पोइ मुंझल कम में आहिनि पोइ आसमान जो संदन मथा आहे त न ॾिठो अथनि छा त उनखे कीअं बनायो अथो ऐं उनखे कीअं सींगारियो अथो उन में का फोट न आहे ज़मीन खे पकड़ियोसूं मुंहिंजो जबल विधासूं मुंहिंजो सभु कंहिं वणंदड़ जिन्स मां सलाह जमा आयासूं तब सेरतऊं ज़िक्रा अले कुल अब्दिन मुनीब वनज़लना मिन समाइ माअन मुबारकन वअंबतना बिही जन्नातिन व बल्लासीद वन्नख़्ल बासिकातिन ला तलउन मज़ीद रिज़्क़न लिल इबादि व अहयैना बिही बलदम मैता कज़ालिकल ख़ुरूज सभु कंहिं वरंदड़ बाने जी वाट ॾेखारण ऐं नसीहत ॾियण लाइ आसमान का बरकत वारो पाणी लाथोसूं पोइ उन तां बाग़ लुणण वारियूं पोखूं जो अन्न जमायासूं डिगियूं खजियूं जिन जा गोशा ता थियल आहिनि बाननि जी रोज़ी ॾियण लाइ उन तां वैरान शइ की असां आबाद कयो अहिड़ी तरह क़बरनि मां निकिरण आहे कज़बत क़बलहुम कौम नूह व असहाबु रसे व समूद व आदुम व फिरऔन व इख़वान लूत व असहाबुल ऐकति व कौम तुब्बा कुल्लुन क़ज़्ज़ब रुसूल फ़कज़्ज़बू अफ़अयिना बिल ख़ल्क़िल अव्वल बल हुम फी लब्सिम मिन ख़ल्क़िन जदीद अॻ नूह जी क़ौम ऐं रस जे शहर वारनि समूद क़ौम कूड़ भायो आद फिरौन लूत ऐं ॿाहिरनि ईक ॿारनि तौबा जी क़ौम हर हिकु पैगंबर खे कूड़ जातो पोइ मथनि में मुंहिंजे अज़ाब जो अंजाम लाथोसूं पहिरीं भेरे जे ख़लक़णा पहिरीं भेरे जे ख़लक़ण में को थकायूं छा न बल्कि हू नए सर पैदा करण खां शक में आहिनि वलक़द ख़लक़नल इंसान व नअलमु मा तुवस्विसु बिही नफ्सुहु व नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद
माण्हू खे पैदा कयो सूं ऐं नफ़्स जेको विसवे थो विझंदो आहे तो ॼाणंदा आहियूं असीं संसार जी रग खां वधीक वेझा आहियूं। इज़ यतलकल मुतलकियान अनिल यमीन वन शिमाल कई जॾहिं जो ॿ लिखंदड़ हिकु सॼे पासे खां ॿियो खॿे पासे खां वेहंदड़ लिखंदा आहिनि। मां यलफ़िज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद वजाअत सकरतुल मौति बिल्हक़ ज़ालिक मा कुन्त मिन्हु तहीद वनुफ़िख़ फ़ीस्सूरि ज़ालिक यौमुल वईद वजाअत कुल्लु नफ़्सिन साइक़ुन व शहीद लक़द कुन्त फ़ी गफ़लत मिन हाज़ा फ़कशफ़ना अनक ग़िताअक फ़अब्सरुकल यौमा हदीद वक़ाल करीनु हाज़ा मा लदैहि अतीद अलक़िया फ़ी जहन्नम कुल्ल कफ़ारिन अनीद मनाइल लिल खैरि मुतदिम मुरीब निल्लज़ी जअल मा ला इलाहन आखर फ़अल्क़िया फ़िल अज़ाबि शदीद क़ाल करीनु रब्बना मा अतग़यतु वलाकिन कान फ़ी ज़लालिम बईद क़ाल ला तग़्तसिमू लदैय वक़द क़द्दमतु इलैकुम बिलवईद मा युबद्दलुल क़ौलु लदैय वमा अना बिज़ल्लामिल लिल अबीद। का ॻाल्हि न ॻाल्हाईंदो आहे जंहिंजी लाइ वटि हिकु निगाहबान मौजूदु न आहे। मौत जी सख़्ती तां सचपच हर इंसान मथे ईंदी। चइबो थिए त उहा शइ जंहिंखां पासो कंदो ऐं सूर में फूकियो वेंदो उहो अज़ाब जे अंजाम जो ॾींहुं आहे। सभु को जी ईंदो जो थाणे का कलींदड़ शायदि हूंदो आहे। चइबो त बेशक हिन ॾींहं खां बेख़बरीअ में ऐं हाणे तोखां तुंहिंजो परदो खोलियो तंहिं करे अॼु तुंहिंजी निगाह तिखी आहे। ऐं संदसि संगतीअ मलाइक चवंदो त जेकी मूं वटि लिखियलु मौजूदु हो सो ही आहे। चइबो त आहे मलाइको सभु कंहिं ना शुक्रे ऐं अटीले के दोज़ख में उछलियो जो ख़ैर खां जलींदड़ ऐं हद खां लंघंदड़ हद खां दोज़ख में उछलियो जो ख़ैर खां जलींदड़ हद खां लंघंदड़ शक कंदड़ आहीं। जे अलाह ॿियो महबूद ठहिरायो अहिड़े हर के सख़्त अज़ाब में उछलियो। ऐं संदसि संगती शैतान चवंदो त मुंहिंजा पालणार मूं हुनखे गुमराह न कयो पर ही पाण वॾी गुमराहीअ में पियल हो। अलाह चवंदो त मूं वटि झगड़ो न करियो हिन हूंदे जो बेजकवाना अज़ाब जो अंजाम हिन खां अॻे मोकिलियो हुअमि। न की मूं वटि अंजाम फिराइबो आहे न की आऊं बाननि ते ज़ुल्म करण वारो आहियां। यौम नक़ूलु लिजहन्नम हल मिन तलाते व तक़ूलु हल मिन मज़ीद व उज़लिफ़तिल जन्नतु लिल मुत्तक़ीन गैर बईद हाज़ा मा तुअदून लिकुल्लि अवाबिन हफ़ीज़ मन ख़शिय रहमान बिल गैबि वजाअ बिक़ल्बिन मुनीब इदखुलूहा बिसलाम ज़ालिक यौमुल ख़ुलूद। जंहिं दोज़ख खे चवंदासूं त भरियो आहे या न दोज़ख चवंदो त ॿियो कुझु अञा हिन खां वधीक आहे ऐं छा। ऐं बेशत परहेज़गारनि लाइ वेझो कबो न परे। ऐं चइबो त जंहिंजो अव्हां खे सभु कंहिं अलाह ॾांहुं रुजू करण वारे
अदब निगाह रखण वारे लाए अजाम डिबो सोई आए। जेको पर पुठ बाजार अला खां ॾिनू अला नारजो चल दिल सां आयो। चइबो त सलामतीअ सां बेश्त में गिड़ो सदाई राण जो ॾींहुं आहे। जेकी घुरंदासूं मिजत उन ला मौजूद आहे। असां वटि उन खां वधीक बाए उन खां केतिरा जुग ऐं शहर ऐं ॻोठ सां हलाके बर्बाद कयासूं। जे पकड़ में उन खां तमामु वॾा डावा पोइ शहर में ॻोल्हा करण लॻा त का बचण जी वाह आहे। इन भी दाले कल ज़िक्राले मन कान लो कल बुन्नो अलगे असमा व शहीद वलकद खलक न समावाते वल अर्द वमा बैनहुमा फी सित्तति अयामिन वमा मसन्ना में लुगूब फसबिर अला मा यकूलून वसबि बिहम्दि रब्बिक क़ब्ल तुलूइ शम्सि व क़ब्ल अल गुरूब व मिनल लैलि फसब्बिहु अदबार सुजूद वस्तमी यौम युनादिल मुनादि मिन मकानिल करीब यौम यस्मऊन सय्यत बिल्लक ज़ालिक यौमुल खुरूज इन्ना नहनु नुहयी व नुमीतु व इलैनल मसीर यौम तशक़्क़कुल अर्ज़ु व नंसिरा ज़ालिक अशरुन अलैना यसीर। पोइ शहरनि में ॻोल्हा करण लॻा तका बचण जी असां ला जाइ आहे। बेशक उन ॻाल्हि में उन ला नसीहत आहे जंहिंखे दिलि हुजे या दिलि लाइ कन ॾे। इबरत जूं अखियूं खोले बेशक आसमान ज़मीन खे जेकी ॿिन्ही जे विच में तंहिंखे 6 ॾींहं में बनायोसूं ऐं असांखे को थक न थियो। ऐं पैगंबर जेकी काफ़र चवंदा आहिनि तंहिंते सब्र कर। सिज उभरण खां अॻु ऐं लहण खां अॻु पंहिंजे पारण हार जी पाकाई सारा सां बयान कर। कुझु माल राति जो अला के पाकाईअ सां सारा ऐं नमाज़ खां पोइ बाप हीअ ॻाल्हि ॿुध त जंहिं वेझे अंध खां सॾींदड़ सॾींदो यानी क़यामत जे ॾींहुं जॾहिं सॾींदड़ पोकार कंदो तॾहिं सारियूं रिश्तेदारियूं ऐं अज़ादतूं टुटी वेंदियूं। उहे उन्हनि कंहिंखे कम न अचींदो ऐं न की उते रुश्वत कम अचींदी न अज़ादत कम अचींदी। ई फ़ैदा जाते साक यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीह व उम्मी व अबी व साहिबती व बनी लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शानुन युग़नी वुजूह यौमइज़िन मुस्फ़िरा ज़ाइक़तुन मुस्तबशिरा व वुजूह यौमइज़िन अलैहा गबर्रा तरक़ुहा कतर्रा उलाइका हुमुल कफ़रतुल फजरा। जहिड़ी वेझे अंध खां सॾींदड़ सॾींदो जंहिं सच पच सकत अकल ॿुधंदा क़बरनि मां निकिरण जो ॾींहुं आहे। पोइ जॾहिं कन ॿोड़ा कंदड़ दहशत वारी अकल ईंदी
उन्हनि माण्हू पंहिंजे भाऊ खां भॼंदो पण पंहिंजी अमा खां, पंहिंजे पीउ खां, पंहिंजी घरवारीअ खां, पंहिंजे पुटनि खां भॼंदो सभु कंहिं मुड़ुस लाइ। उन्हनि अहिड़ी हालत हूंदी जो कीअं बस हूंदी, यानी पेशमानी ऐं निदामत जो ॾींहुं हूंदो। हर को पंहिंजे पगर में सरबोड़ हूंदो। मोमिन जी मां बीवी आशा पुछो मुंहिंजे आका मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का, त उन्हनि भलाई पंहिंजी उमत खे कम थींदा। ऐं आशा तरह ठिकाणा त अहिड़ा हूंदा जंहिं मथे कोई कंहिंखे कम कीन न अचींदो, यानी हर कंहिंखे पंहिंजी जान नफ़्स जी पई हूंदी। सितर सितर गद माण्हूअ जो पगर ज़मीन में हेठि हूंदो ऐं सिजदा पंहिंजी तपस ऐं गर्मीअ सां माण्हूअ जे जिस्म खे फुलारे विझंदो। उन्हनि तां केतिरा ताला जा बाना जे अल्लाह जी फरमान बरदारी कई, उन जा चेहरा उन्हनि रोशन ऐं खिलंदड़ ऐं तमामु सरिया हूंदा। ऐं केतिरा त मोननी रही पियल हूंदा, कारा कुबारा फिटल गमगीन हूंदा, जंहिंखे गम तां वेड़े वियो हूंदो। ई त हूंदा मुनकर ऐं बदकारा जिनी इनकार कयो हिन ॾींहं जे मिलणा खां। यौम तशक्का कुल अर्ज़ो यौम तशक्का कुल अर्ज़ो अनम सिरा ज़ालिका शरुन लना यसीर। असाडा मोटण आहे जॾहिं ज़मीन उन खां फाटंदी, तॾहिं तकड़ा विञण वारा हूंदा। इहो गॾु करणु असांखे आसान आहे। नानो आलमो बिमा यक़ूलून वमा अंत अलैहिम बिजबारी फज़किर बिल क़ुरान मन यकाबु वईद। उन्हीं खां इहो गॾु करणु तव्हांखे आसान आहे। जेके काफ़र चवंदा आहियूं असीं चङी तरह ॼाणंदा आहियूं, तूं मथनि को ॾाढ करण वारो न आहीं, पोइ जेको मुंहिंजे अदाब जी धमकीअ खां ढिजे तंहिंखे क़ुर सां सम्झाए। क़ुर त अल्लाह जो पाक कलाम नसीहत आहे। पोइ जेको हिन मथे ईमान आणे ऐं पैगंबर खे जन क़ुर जी ॻाल्हि खे कूड़ भाईंदो छॾे ॾे। जेको क़ुर खे न मञे तंहिंखे अलाह चए थो ऐं मुंहिंजा पैगंबर छॾे ॾे। ख़ाशियतन अबसारुम तरकुम ज़िल्ला वक़द कानू यदौन इला सुजूद। उन्हीं जूं अखियूं झुकियूं हूंदियूं ऐं ख्वारी वठी वेंदी जिन अल्लाह जी नाफ़रमानी कई ऐं गुनाह जा कम कया। अल्लाह जो पाक कलाम चए थो त ख़ाशियतन अबसारुम तरकुम ज़िल्ला वक़द कानू यदौन इला सुजूद वम सालिमूना बज़रनी वमन युकज़्ज़िबु बिहाज़ल हदीस सनस्तदरिजुहुम मिन हैज़ु ला यअलमून। उन्हीं जूं अखियूं झुकियूं हूंदियूं ऐं ख्वारी वठी वेंदी, बेशक उन्हनि खे सजदे ॾांहुं सॾिबो, हालांकि हू चङा भला भवा। तंहिंजे बावजूदि उन पासो कयो अलाह जे घरे खां ऐं सजदे करणा खां। पोइ ऐं पैगंबर मूंखे उन खे जिन क़ुर जी ॻाल्हि खे कूड़ भाईंदो आहे तिनी खे छॾे ॾे असीं उन खे दर्जे बदर्जे उतां दोज़ख में छिकींदासूं जितां हू न ॼाणंदा हुआ।
अल्लाह जे तो है मुझा पैगंबर नी के छॾे दे जिनी कूड़ भायो असीं दोज़ख में उतां नी के छके खणींदासीं जिता उन ॻाल्हि जो नी के वहमे गुमान न हो वा उमली लव मिन कैदी मतीन अम तज़लुम अजरन बम मिन मगरन मुस्कलूल अम इंदुल गैबो फम यक्तुबून फसबिर लिहुक्मे रब्बिक वला तकुन कसाइबिल लूत इज़ नादा मकज़ूब। उन्हनि खे मोहलत ॾियां थो भले दुनिया जे अंदरि आशूदी ज़िंदगी गुज़ारी ऐं नाफ़रमानियूं करी पोइ अल्लाह चए थो त मुंहिंजी कार थैनी ला पकी आहे जे सिवाइ जनम जे ॿई काइनी जी जाइ न आहे उलल का कोई उजूरो घुरंदो आई छा जंहिं करे उन खे चटीअ खां गोरे बार आई न उन वटि को गुज जो इल्मु आहे छा जो लिखंदा आहिनि पोइ तूं पंहिंजे पालणार जे हुकुम अचण ताईं सब्र कर मछीअ वारे यूनुस वांगुरु न हुज जॾहिं दागियाई उॾुक में भरिजी वियो जेकॾहिं किस पालणार जे तरफ़ा रहमत न पहुचे हा त ज़रूरु सुञ में उछलियो वञे हा बुछड़ियाल हुजे हा फज तबाउ रबू फज हलऊ मिन साले पोइ पालणार नवाज़ियो ऐं सालनि मां कयाई वयकादुल्लज़ीन कफ़रू लयुज़लिकूनक बिअबसारिहिम लमा समिउ ज़िक्र वयक़ूलून इन्नहु लमजनून वमा हुव इल्ला ज़िक्रुन लिलआलमीन। बेर काफ़र जॾहिं क़ुरान ॿुधंदा आहीं तॾहिं तोखे पंहिंजे तिखिए अखी सां थेरण ते आईने चवंदा आहीं त बेर खे पैगंबर चरियो आहे हक़ीक़त में ई क़ुरान तां ॼाणे ला नसीहत आहे जेको इल्म ते ईमान आणे सदक़ल्लाहुल अज़ीम सदक़ रसूलुन नबीयुल करीम।